अस्सलाम वालेकुम माया बिलाल ऐं मां वञी रहियो आहियां हैदराबाद ऑटोबान रोड ऐं कितनी वञा पियो उहो तव्हांखे हिन वीडियो में ख़बर पइजी वेंदी। बाक़ी वञा मां इन लाइ पियो जो ईद में बाक़ी कुझु ॾींहं बचिया आहिनि, सो मां सोचो त ईद जी शॉपिंग मां करे छॾियां, उन खां पोइ वरी रश थी वेंदी आहे। इन करे सोचो हलूं था ईद जी शॉपिंग करणु मूंसां गॾु। तव्हां पंहिंजी शॉपिंग कयो, किथां कंदो आहे उहो तव्हांखे हिन वीडियो में ख़बर पइजी वेंदी। सो फाइनली मां पुॼी वियो आहे जैकमैन फैब्रिक्स एंड टेलर वटि शॉप ते, ऐं मां पंहिंजी ईद जी शॉपिंग कंदुमि छो जो कुझु ई ॾींहं बचिया आहिनि ईद में। सो हिन लाइ मां अॼु जल्दी अची वियो आहियां ऐं पंहिंजी शॉपिंग कंदुमि ऐं तव्हांखे मां ॾेखारींदुमि त मां छा छा वठा ईद ते। अनिक भाई यार ये ॿ टे वॻा त ॾेखारिजो। वॉशिंग में है डार्क कलर लाइट कलर डार्क कलर ॾिसो ब्लू कलर है और ये जो जापानीज स्टिच फैब्रिक कलर्स आपको इसमें और ही मिल जाएंगे। अरे ॿिया मूंखे ॾेखारिजो। ब्लैक हाँ ये रेड वाइन कलर, ये डायनेस्टी जो फैब्रिक है सॉफ्ट है। यानी मां मल्हाया ख़बर त पइजी वेंदी तव्हांखे कपिड़े जी जेका क्वालिटी आहे न उहा आउट क्लास आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो हिते कलर्स जी ॾाढी तव्हांखे वैरायटी मिली वेंदी, छो इन करे मां पाईंदो डार्क कलर आहियां ऐं मोस्टली तक़रीबन सिंधी जेके आहिनि उहे डार्क कलर पाईंदा आहिनि। सो मुंहिंजी त चॉइस इहा ई आहे त मां हिते ईंदो आहियां जैकमैन वटि, छो जो कपिड़ो आउट क्लास आहे ऐं माण्हू शइ उहा पाए जेका क्वालिटी वारी हुजे। देखिए ये इटालियन का है, इजी वाइट है, खादी स्टाइल पर है, बड़ा खाते ही नहीं। ये शर्ट्स के लिए, शर्ट्स की भी बना सकते हैं आप, सूट भी बना सकते हैं, हमारे तरह सूट बनते हैं इसके। अच्छा हाँ ये वाइट कॉटन है खद्दर पर, और ये है एक देखें अपना ये ब्लू, ये है डेनिम स्टाइल पर, डोडेड पर ट्वीड स्टाइल। इसकी पैंट्स भी बन सकती हैं खाली ये सिर्फ फुल सूट और शर्ट्स। अच्छा फुल सूट कॉटन है 100% इटालियन। ठीक त जानी तव्हांखे 3 पीस सुबराइण हुजनि त तव्हां जैकमैन में हलिया अचो, शर्ट सुबराइण हुजनि त तव्हां जैकमैन में हलिया अचो, हर शइ तव्हांखे ज़रूरु मिलंदी। जब लाल गियर पहनना न सिंपल पाए। सिंपल हाँ बिल्कुल बिल्कुल सिंपल भाई चाहे मर्द हुई में शॉपिंग कमाल अथई। मां हूअं ई चाहे वॾो मवाली आहियां ऐं मोस्टली सिंधी चाहे घणी पाईंदा आहिनि ऐं अहिड़ा कलर ज़्यादा तक़रीबन अहिड़ा पाईंदा आहिनि। ये हमारे जैकमैन का फैब्रिक है, ये हम लोगों ने बनवाया, ये कंपनी से कपड़ा शर्ट
इसमें तकरीबन 12 से 15 कलर से सारे कलर डार्क है, वाइट ऑफ वाइट इसका ज़्यादा कपड़ा जैकमेंट यार ही जैकमेंट जो पंहिंजो फैब्रिक आहे ऐं यकीन कंदा मां हाणे ॾिठो ऐं मां सोचां थो त ॿ खनि अहिड़ा वॻा ॿिया वठां त जॾहिं हिन जा ॿिया बि कलर ॾेखारिजो मूंखे डार्क कलर्स हा डार्क डार्क लाल बंगाल नमक बताइए। ऐं तव्हांखे ख़बर आहे असांजी सिंध में या पूरे पाकिस्तान में का बि जेके ब्रांड फेमस थींदियूं आहिनि उन जी वरी डुप्लीकेट्स अलाए केतिरा अची वेंदा आहिनि। सो जेको जैकमेन जो ही लोगो आहे ही लोगो ॾिसो था न इहो अगरि कमीज़ जी हिते न लॻल हुजे न त सम्झी वञो त फेक आहे, छो जो जैकमेन वारनि ही लोगो 6 जून खां हाणे स्टार्ट कयो आहे ऐं हाणे जेके बि तव्हां कपिड़ा सुबराईंदव त हुन में हिते लोगो हूंदो, अगरि हिते न हुजे त सम्झी वञो त इहो जैकमेन जी सिलाई न आहे, न ई जैकमेन जे शॉप तां वरितल आहे, सम्झो फेक आहे। ख़्यालु रखिजो, अॼुकल्ह 2 नंबर माण्हू मार्केट में जाम अथव।